वालेकुम व्यूअर्स, आऊं आहियां ग़ुलाम रसूल प्यार अमी ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। अॼु असां सां हिकु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जेको तारुफ़ जे मोहताज न आहे। तमामु मिठड़ी आवाज़ में नात ख़्वानी कंदड़ नदीम हुसैन कादरी साहब जेको वालेकुम सलाम रहमतुल्लाहि। नदीम हुसैन, अॼु असां कहिड़ी नात शरीफ़ ॿुधाईंदा आहियूं? अॼु नात शरीफ़ साईं ग़ुलाम नबी मैसर जी नात आहे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां। माशाअल्लाह, अचो त ग़ुलाम नबी मैसर जी शाइरी में जेको आहे नदीम हुसैन कादरी खां जेको आहे नात शरीफ़ ॿुधूं था। उमेद थो कयां त इहा नात तव्हांखे ॾाढी पसंदि ईंदी। बिस्मिल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, आका थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह। सिंध में मां तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ, आका सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़ आ। सिंध में मां तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ आ, आका सिर्फ़ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे लाइ किरोड़ आ। गंज ॿिया काॾे कबा साईं, गंज ॿिया काॾे कबा, जॾहिं तो जहिड़ो गोहर हुजे, थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह। तूं वञी दरबान दरबाने जो जीअं दस्तूर आ, तूं बि मिठड़ा चो खणी मूंखे ईअं मंज़ूर आ। तूं वञी दरबान दरबाने जो जीअं दस्तूर आ, तूं बि मिठड़ा चो खणी मूंखे ईअं मंज़ूर आ। तुंहिंजे हर महिमान जो ही नात ख़ानो कर हुजे, थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह। गुफ़्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकिर नकीर, ही मुहम्मद जो मदाही थो ग़ुलाम नबी फ़क़ीर। गुफ़्तगू ही पाण में गॾिजी कंदा मुनकिर नकीर, ही मुहम्मद जो मदाही थो ग़ुलाम नबी फ़क़ीर। ॾियोसि माफ़ी ख़ैर सां साईं, ॾियोसि माफ़ी ख़ैर सां, ख़ुशबाश ताईं महशर हुजे, थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, आका थो घुरियां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हे हुया नदीम अहमद कादरी साहब, जन तव्हांखे नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। उमेद थो कयां त इहा नात तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं कमेंट्स ज़रिए असांखे आगाह ज़रूरु कजो त अॼु जी असांखे जी वीडियो जेकी आहे उहा तव्हांखे कीअं लॻी। ऐं सभु चैनल सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब करे घंटी जो बटन दबायो ऐं पंहिंजी क़ीमती राय बाबति असांखे कमेंट्स ज़रिए आगाह कयो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।
इन जी यूट्यूब चैनल जी असां लिंक जेकी आहे इन चैनल जे मथां रखी छॾी आहे, उनखे सर्च करे तव्हां वधीक वीडिया जेका आहिनि इन जा उनजे यूट्यूब चैनल तां ॾिसी सघो था। इन जे यूट्यूब जो चैनल जो नालो आहे नदीम अहमद समेजो, नदीम अहमद कादरी। नदीम अहमद कादरी। नदीम अहमद कादरी तव्हां यूट्यूब सर्च कंदा वे त हिन जो यूट्यूब चैनल अची वेंदो ऐं उनखे सब्सक्राइब करे उनजी बि घंटी जो बटण दबाईंदा ऐं वधि में वधि दोस्तनि खे इन जे चैनल खे सपोर्ट करण जी तव्हां जेको आहे गुज़ारिश कंदा वे, ताकी हिकु तमामु मिठड़े आवाज़ में नात ख़्वां इन जी जेको यूट्यूब इन जो चैनल जेको आहे उहो जीअं प्रोमोट करण में असां मददगार साबित थियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।